Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी ही मैं तव्हांजी साहब इहे में असां हूंदा चङी तरह ॾिसो पोइ न चइजो ती मेहूं असांजो हुयूं साहब पराव माल हर भरू असां पंहिंजो छो कयूं इहे मेहूं तव्हांजियूं न आहिनि न साहब दरगाह साम्हूं बि कूड़ असां न हणंदा तव्हां ड्रिजंदा हुजो जेकॾहिं माल तव्हांजो आहे त ॿुधायो साहब ड्रिजूं कंहिं खां कोन था पर हीअ माल असांजो आहे ई कोन ठीकु आहे भले पोइ तव्हां हलो साहब हाणे दिलि जाए थी इहे मेहूं चोरी जूं कोन्हनि ऐं वरियल छा पथरदार न आहे अंब खान तूं कुझु बि चओ पर इहे मेहूं चोरी जूं आहिनि ऐं आहिनि बि उन ई 10 मेहुनि मां जेके ॾातू गाया आहियो पर भाग्यन पंहिंजी छो न कयूं इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे मतां वरियल छा भाग्यन न मिंथ मेड़ काफ़िलो वठी वियो हुजे वरियल छा खे भाग्यन जी अचण जी का ख़बर न हुई ॾातू वाला नज़र नथो अचे ॾातू दरगाह जी ड्यूटी ॾेई घर वियो हूंदो सुभाणे उर्स जे पुट जो वियांउ आहे बिरादरी में पुथणो वेणो पवंदुसि न अच त हाणे पाण बि हलूं अंब खान ॾिसूं था इहे ॾातू ऐं वरियल छा केसि ताईं कानून जी अख में मिर्च था विझनि हलड़े ख़बर हली मां खैर ता है खया समझा काॾे था वञो अरे क़िस्मत सां भला कपड़ा पाता तूं उहे बि तोखे अख में कंडे वांगुरु थी था लॻनि हां अदाली मां हीअ थई कारी ज़बान वारो हिन जी नज़र किथे वढे न विझे हा सही आयो बिजंडी तो घड़ियल कोन नथी लगे कहां के मुंजी नज़र सुबह साण मोह लगा हो अल्लाह खैर करे माना त तूं सतोरो बाक़ी असीं से न भागा ये मुंह तहां के कॾहिं न भागो चयो बाक़ी मां सुधरियल आहियां मूंखे अमड़ अबे जी दुआ है असां कहिड़ो अमड़ जा पिटे रहूं अरे असां कारीगर आहियूं बादशाह कारीगर आहियूं असां ये बादशाह त मुंहिंजो अल्लाह आहे तव्हां आहियो रुगो कारीगर ॾा अबड़ ई कारीगर सही लगे तो तोखे देगिन जी बाहि साड़े छॾियो मां जी दुआ त तोखे आई कान तव्हां जटनि खे ईंदो बि त रुगो रंधिड़ो घुमाइणा न ॿियो अचेव बि छा थो दर ते पुलाव ऐं ॻोढ़ जी हिकिड़ी देग त पचाए ॾेखारियो न अथव बि रुगो खाइण जी ख़बर परावन भतन ते वतो लहे कंदा अदाली मां ही भला छो असांखे टुकड़ा टुकड़ा करे पियो थो रंधो हाणे असल अहिड़ी थी कावड़ अथई बस बस ते मूंसां मस्तिड़ियूं न कयो न त अहिड़ो कप की रुगो थवारो ठोकींदो हाणे चिॿो बूथ थी वेंदो शिकिल बि थींदव सांडरे मुहा जेको थो ॻाल्हाए बसि इहे पंहिंजी था वञोसि हा त पोइ तूं ॻाल्हाए न तूं जे ॻाल्हाइण जो ॾिहाड़ो आहे न हा ॻाल्हाए उर्स जो भतु रधणु थो वञे न जेकॾहिं तोखे ॿ चंबा आयासीं त बचल खान चवंदो त उर्स जो भतु हिननि ख़राबु करे छॾियो अरे मूंखे चंबा हणंदव गुज़रे रहियो विहां त तव्हांजी त हाज वठंदुसि मां ए मां शादीअ गमीअ में कमु अचण वारो आहियां तोखे हथ पोयो त पोइ ॾिसजो त बचल खान कीअं थो तव्हांखे पुछड़ो करे हा साईं सिज तुंहिंजे मथां लहे ऐं उभरे थो तुंहिंजे मोह खां पोइ सॼे राज में जहिड़ो को देगू रथींदो ई कोन मुहांडो ॾिस ई बचल खान जी महिरबानी आहे जो राज जा भत तोखे रधण लाइ मिलनि था न त हॾे भत रधण वारे खे को खंघंदो ई कोन्हे को ही वरी पंहिंजे पाण खे उस्ताद वॾो राधो थो सम्झे अरे जान जा पुट आहियो न त पोइ उर्स वारे भत ते मुंहिंजो रधल भत न खाइजो अदाली मां मिड़ई मुंहिंजूं अखियूं इहे बंदि करे इहो उर्स जो भतु खाइणो पवंदो ऐं जेकॾहिं तो जॾहिं भतु कयो असांखे खणी न खाराइजां हल न त तव्हां खां सवाइ मुंहिंजो रधल भत बि खाइजी वेंदो हल हल सवेर वञी देगू लाइ पंहिंजो कमु कर हल हा हा कम ते थो वञा पियो तव्हां वांगुरु वांदो त कोन आहियां अॼु खां वठी छने मां उथणो ई कोन्हे को बाक़ी जेको सुभाणे करिणो आहे न
मतां विसारी अदा ख़बर तूं असुल घबराई न तूं सुबुह सवेरे वञी भत खाइजां बाक़ी छॾे ॾे मूं ते असुल अहिड़ी थी कावड़ अचे न न बस बस हले 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 अरे आओ आओ आवाज़ अचे थो मूंखे रुगो इहो ॿुधाए त ज़हूर ऐं शेर दिल किथे आहिनि ॿुॾा अचणा सिज लहण वारो आहे अञा ताईं कोन पहुता आहिनि हा हा सुबुह जो सवेल निकिता त पोइ विया किथे हल ठीकु आहे ॾिसूं था मतां देरि सवेल पहुची वञनि छा थो चई सघिजे वैसे असां त तव्हां सां गॾु वेठा आहियूं दोबारा कान लॻी थो को न को चक्कर आहे अस्सलाम वालेकुम करम खान वालेकुम अस्सलाम ख़ैर त आहे करम खान फोन ते ॻाल्हाइण मुनासिब न सम्झो पर तव्हां रे हमरान त कमाल करे छॾियो कहिड़ा हमरा उहे ई हमरा जिन खे तव्हां मेहुनि जी सुञाणप लाइ मोकिलियो उहे त मेहूं सुञाणे ई कोन सघिया मूं ॾांहुं अचण खां पहिरियां हमरा तो वटि त पहुची विया न करम खान वाकई हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे हिकु त हमरा सिधो सूबेदार ॾे विया ॿियो वरी मेहूं बि न सुञाणे सघी त पोइ इहे मेहूं चोरीअ जूं हूंदियूं ई कोन करम खान मेहूं त चोरीअ जूं आहिनि मुखबर दातू ऐं वरल शाह जी सॼी गुफ़्तगू पंहिंजे कननि सां ॿुधी पोइ हमराहनि कहिड़े ख़ौफ़ खां मेहूं पंहिंजी छो न कयनि लॻे थो त तव्हां वारा हमरा बचल खान वटि विकामजी या वरी दातूअ जे डहकाव खां डिॼी मेहूं उन्हनि पासियूं न कयूं न सोबरा हमरा न विकामण जहिड़ा आहिनि न ई वरी डिॼण जहिड़ा आहिनि हैरत इन ई ॻाल्हि जी आहे त उन्हनि मेहूं छो न सुञातो करम खान मसइलो बचल खान जे मेहनि जो न आहे असुल ॻाल्हि इहा आहे त मवालिन सूबेदार सां धोखो कयो जेकॾहिं ईअं न आहे त पोइ करम खान पंहिंजे माण्हुनि खां पक मूंसां मवालिन धोखो न आहिनि कयो धोखो तव्हां सां तव्हांजे माण्हुनि कयो आहे न करम खान जे राज जो माण्हू को बि करम खान सां धोखो करे नथो सघे ही को मामलो ॿियो आहे ख़ैर उन मामले जी बि ख़बर पइजी वेंदी सरकार हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदो आहे जमादार आहे पुलिस वारो बाक़ी निमक हराम कोन्हे वाकई ॿुढे खान खे शाबस आहे जंहिं पर वक़्तु इतला ॾिनो जोर पकड़जी विया न त हिन सूबेदार त दातू वरियल शाह मुंहिंजे लाइ कोड़की अॾी छॾी अदा बचल खान ॿुढो खान 20-25 साल पुलिस में रहियो आहे ऐं हू सभु कुझु सम्झे थो त हीअ हरकत करम खान जी आहे सरकार जमादार जेको ॿियो कमाल कयो आहे न उनजी त ख़बर रुगो मूंखे आहे न छा यादि कंदो इहो सूबेदार आसूदे मल जी अटकल सां मैदानी गुल छा कयो अथई आसूदा मल कुझु असांखे बि त ख़बर पए काज जेको सरकार किनो थिए आहे माण्हू मरे न हा सूबेदार तव्हां में हथ विझिया दातूअ में साईं वॾल शाह में पोइ ॻोठ वारा चिप करे विया न छा सवाल ई पैदा न आहे छा को पइजी वञे हा सरकार लथे जो पर आसूदा मल हाणे त सूबेदार खे पक थी न त मेहूं चोरीअ जूं न आहिनि बचल खान मेहूं कल्ह बि चोरीअ जूं ऐं अॼु बि चोरीअ जूं ऐं मोटी पंहिंजे मालिकनि ॾांहुं वेंदियूं छो त इहो वाइदो साईं वरियल शाह बि कयो आहे चोरनि भला ॿुधायो आहे त मेहूं चोरी कयूं किथां हुयूं अदा बचल खान मूं त अञा चोरनि खां कुझु पुछियो ई कोन्हे इन्हनि खां त तव्हां ई सची कराए सघो था या वरी अदा ॾातो ई उन्हनि खां सची कराए सघे थो मूं त अञा उन्हनि खे चंपो ई न आहियो हल पीराणा हेॾो मचाड़ो मुड़ुसु आहीं अड़े रुगो चंपो उॾाड़ियां चोरनि खे त सभु सचूं कनि हा मियां मिठो जियां बोलना वञ वञी कुझु को ॾियनि त सचूं कनि अञा ॾातू खान हिकिड़े खे लथई त ॿिया पाण ई हथ मथे करे बीठा ॿधलनि चोरनि खे वरी मां मारियां ही माण्हू चङो चवंदा बाबा पीराणा चोरनि सां को बि न रहे कांवनि जी ॿोली कांव ई सम्झंदा आहिनि चोर मूं ॾातू हवाले कया चोर ॼाणे
ॾातू ॼाणे अदा बचल खाना ॾातू त हिननि टिनी चोरनि खां पाण ई सची कराईंदो ऐं जे हुननि सची न कई न त टिनी खे दरिया जे हवाले करे छॾींदो ऐं मालिकनि खे लाश बि हथ न ईंदा मारिजी वञनि या जेल हलिया वञनि पर पीराणा इहे चोर मालिकनि जो न मोटणु घुरिजनि। सरकार मां त चवां थो त चोरनि खे अहिड़ो कुटको कढो जो वञी ख़ैर थिया। कीअं था कनि तव्हांजे राण जूं चोरियूं? आहे को राणो राणी मुल्क में? असुदा मल चोरनि सां त उहा तादी थींदी जो सॼी उमिरि यादि कंदा। पीराणा तूं रुगो चोरनि जी ख़बर चार पिला बाक़ी हिननि चोरनि सां ॾातू पाण ई मोटींदो। तूं काज सां बि त मुंहुं ॾे न तुंहिंजो काज बंदणु ज़रूरी आहे। अदो उस तुंहिंजो सभु सौट आहे। हा बाबा साईं जेको तव्हांजो ईअं ई थींदो। आसूदा मल बाबा पाण बि तयार थिए अचो था किथे वेहूं जे महिमान ताई अचे त हुनजो आदर भात कयूं न। सरकार उर्स जा महिमान असांजा पंहिंजा महिमान पर पीराणा ॻाल्हि ॿुध पहिरियों हली मूंखे न चोड़ खाननि जा बूथड़ा त ॾेखार ॾिसां त मां। दर्स काका पहिरीं मां त ख़ैरात खावां तुंहिंजे लाइ त सौट उर्स कुकड़ कोराया न ईअं हली नेराने चोरनि जे मुंहुं पवंदे छा? पीराणा भले पर चोर ये लीमे खबड़ खां त सदोड़ा हूंदा न। भगवान न मिलाए सुबुह सां लीमो ऐं खबड़ जंहिं ॾींहुं चंडा मोहे पवनि था न मुंहुं जो कमु थो थिए न मुल्क में कोई अमुन चोड़ाए। राम 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 कहिड़ो ज़मानो अची वियो आहे सरकार कहिड़ियूं था ॻाल्हियूं कयो। अरे ॻाल्हि ॿुध तो ॻोठ वञी अमरान जी पूरी पक कई आहे न। अरे तो अमरान जो पेरो बि खणायो आहे न। दरिया पार करण खां पोइ उन्हनि जा पके ते पेर विञाइजी आहे। छा भला जिन हमरान जा बि पेर नज़र आया आहिनि या रुगो असांजे हमरान जा पेर आहिनि? ठीकु आहे तूं हमरान जे वारसनि खे दिलजाए ॾे बाक़ी पेर पके ते पहुचण खां पोइ गरम खान खां कुझा कोन रहंदा। चङो चङो ठीकु आहे। गरम खान छा ॻाल्हि छा थियो? लॻे थो त मामिलो ख़राब थियो आहे। सुबरा लॻे थो त सूबेदार पैसा वठी हमरान खे गिरफ़्तार करे करम खान सां धोखो कयो आहे या वरी ने बचल मुंहिंजा 3 हमरा अगवा करे मुखां मुहाणे जे खून जो पलांद कयो आहे। बचल खान खे हमरान जे अचण जी ख़बर कंहिं ॾिनी? हमरा त सूबेदार घुराया न। ही सॼो कमु उन सूबेदार जो ई आहे। रईस सूबेदार में एतिरो दम ई न आहे जो रईस सां साम्हूं थिए। त पोइ इहो पक बचल कमु करायो आहे ऐं वरियल छा बचल सां ॿधल आहे। मूंखे त ईअं थो लॻे त मवालनि जी मार्फत सां सूबेदार खे धोखो ॾिनो अथनि। पोइ करम खान बचल खान खे चओ त सिधियूं सिधियूं ॻाल्हियूं करे या त हमरान मां हथु कढे या त पोइ जहिड़ो करे। सोभारा खान हमरा बचल वटि जहिड़ो कंदासीं त मुड़ुस मारिजी वेंदा। रईस हमरान जी वारसी कयो न त हू मरी पवंदा। रईस बचल खान मुहाणे जो प्लान कयो आहे न त हू 3 मुड़ुस माराए छॾींदो। इएं बचल में दम ई न आहे जो करम खान जा माण्हू अगवा करे या वरी उन्हनि खे माराए। ही जेको बि कमु आहे न इहो बचल जे राज कयो आहे। ख़बर पइजी वेंदी त असुल मसलो छा आहे। करम खान तव्हां सूबेदार सां ॻाल्हायो चओसि त इन मवालनि खे सटको कढे त सॼी ॻाल्हि साफ़ थी वेंदी। ठीकु आहे इन मामले जी जांच मां पाण कंदुसि। इहे 3 हमरा बचल खे हज़म करण कोन ॾींदुसि। शाबाशी पीराणे
उते अधो उर्स असांजो इंतज़ार पियो करे, तव्हां अञा हिते वेठियूं आहियो। हा हा हलूं था, तकड़ छाजी आहे, बस थोड़ो कपिड़ो लटो संभारे वठां। इहा तव्हांजी ज़ाइफ़ानी ट्रेक त कई हलंदी। अबा तूं कांवाटी कुले ते खण ऐं तूं वञ विहांउ में। अधे उर्स जे घर में मथां पाणी खुटे ऐं ॿियो ओताक में पाणी भरे रखजां। मथां खे राज में गिला करे त कादन खां पोइ विहांउ में पाणी जी खोट थी वई। बाबा मां कॾहिं घर जो दिलो कोन भरियो आहे, कवाठी रखी मां कुले ते कीअं पाणी भरींदुसि बाबा? यही बाबा जीअं कादन भरी वियो, कादन जे कज़े में सभिनी राज वारनि असांजी मदद कई हुई। कंहिं कफन आंदो, कंहिं कांधो कयो ऐं कंहिं खटूं पियो ठाहे। ईअं पुट शादी ऐं गमी में पाणी पूरत करण जो ज़िमो हूंदो आहे। जेकॾहिं पाणी जी पूरत न करे सघासीं पुट त राज में असांजी गिला थी पए। ॿिली पुट मुंहिंजी पारत थी कंध हेठि मुंहिंजो झुकाए ॾिनो। बाबा जेकॾहिं अदा कादन जो कमु कंदो त पोइ मां बि कंदुसि, छो जो मां अदा कादन जी क़बर खे लॼाइण नथो चाहियां, ना ई वरी तुंहिंजो कद झुकण ॾींदुसि। बाबा बाबा तव्हां हथ मुंहुं धो त मां कपिड़ा कढां थी ऐं पोइ समरी हलो। बसि मां वेंदा कोन्हे, हथ मुंहुं धोई कपिड़ा मटे था पोइ हलूं था। अम्मा लको मां हिन भत ते वेंदुसि ऐं लको वरी पोइ पाणी भरींदुसि। हा लो सिधी अदा ढोलू ही मानी ऐं मखण अथई, हिन में खंड बि विधल थी ऐं ही लस्सी बाबा खे ॾेई आहे। मानी खाए बुख लगी हूंदसि। थोड़ा जल्दी वञ, भोग बिना नेरनि जे वाजो कंदो ई न। बाबा घबराए न, चाची भोग खे अहिड़ो ढो ढो करायां जो मां जद ताईं बुख ई कान लॻंदसि। बाबा मानी मां थो खणी वञा, ही लस्सी ऐं मानी हारे केराए पोइ पहुचंदो हुते। वाह हेॾे वाह, राज में नक तो कपाई, शादी वारे ॾींहुं घोटु पाण कमु कंदो, चुप करे वे पाण ई कमु थींदो। अदी अमीरा जी मुंहिंजा भाउ, तव्हां बि दाज ठाहे तयारु करे रखो। हेरात खां पोइ जीअं राज धीअर पहुचनि उन खां पोइ तव्हां वेंदियूं। मामा पहिरियां आनर वारा त पहुचनि न, घोट खे त पहिरियां सोट वारियूं मेंदियूं लाईंदियूं, पोइ वरी असां राज भाग वारियूं। उहे 4 बिठूं परे आहिनि मां, तेसि ताईं तव्हां महिल सां तयारी करे उहे पहुची वञो। अदा और ॿी ॻाल्हि ॿुध, मेहंदी भले घोट खे शाम जो लाइ, पर परिणाइण जे लाइ जेको न सुबुह सवेरे हलंदासीं। ईअं कीअं थी लावा त असुर महिल अज़ान खां पहिरीं थींदियूं आहिनि ऐं पोइ घोटु बरकात नफ़िल पढ़ंदो आहे। ओ मुंहिंजा अदा इहे शुक्राने जा नफ़िल असुर खां पोइ बि पढ़जी सघनि था। ऐं लाऊं सिज उभरण खां पोइ अॻियों दौर हाणे कोन अथई अदा। अॼु ज़ाइफ़ां जेके सोण साठ अथई न अदा ॾाढा वधी विया आहिनि, बसि तोभां लॻी पई आहे, तोभां तोभां। अदी इहे सवण साठ त वॾड़नि खां हलंदा पिया, इहा का नई ॻाल्हि त कोन्हे। मामा तूं मर्द आहीं, तोखे अञा ख़बर कोन्हे, ईअं सम्झ त तूं रुगो बसि मानी पियो पहुचाईंदे। नूंहं पंहिंजे पेकनि में वेठी हूंदी ऐं पुटु तव्हांजे हथनि मां बि हलियो वेंदो। कहिड़ी महरम जी ससु वेठी आहे जो धीअ जी सिक में सवण कंदी। अदा उर्स चाचू मासूं त जेरियूं वेठियूं आहिनि न, मुंहिंजी मनी न त लाऊं सिज उभरण खां पहिरीं ॾियार बाक़ी तूं पाण मर्ज़ी जो मालिक। भेण तूं मालिक आणी आहे जीअं तोखे सम्झ में अचे, बसि सिज उभरण खां पोइ देरि न थिए। सिज उभरण खां पोइ राज जी मानी बि शुरू थिए। मामा दिलि जाए कर, असुल ईअं दिलि जाए करे वेही रह। राति जे पिड़े खां पोइ इहे सवण सोठ मानियूं पया थींदा, घोट खे मेहंदी बि लॻी वेंदी ऐं सेहरा लाॾा बि थी वेंदा राति जो, ऐं असुर जो साहुरा अची घोट खे तयारु कंदा। निकाह पयो पोइ त असुल देरी नाहे। जंहिंमें केरु भेण हाणे मां हलां रद पचा जो कुझु सामान उस्ताद साबो खे ॾेई अचां, 2-4 छोकिरनि खे वठी करे रातियूं कुआड़ियूं बि इमरान खे ॾेई अचां त फंडर लेटाए पहिरीं देग लहे त दरगाह ते मोकिलियां। अहिड़ा त मां वांदा थियूं पोइ त काज जो कमु थियो। मर पुट अंदरां काज जो कटे सबब मूंखे यार छॾे वियो, हाय गज़ब मूंखे यार छॾे वियो, थियो ज़ुल्म आहिन दिलि सां, नसीब मुंहिंजो लिखियो मौला हिन संग दिलि सां।
अम खान कल जेके भाग्या मेहू ॾिसण आया उहे किथे आहिनि? साहब मूंखे कहिड़ी ख़बर, तव्हांजे साम्हूं कल मेहू ॾिसी वापसि हलिया विया। पर इहे वापसि न आहिनि विया, ख़बर न आहे त किथे गुम थी विया आहिनि। साहब ॿार त न आहिनि जो घर जो दग भुलिजी वेंदा, ॿिया हूंदा कंहिं ॿिए शिकार जे पुठियां ख़ाली हथे घर की मोटी वेंदा। छा मतिलब? साईं मतिलब इहो त मुंहिंजो तजुर्बो ॿुधाए थो इहे टई चोर हुया ऐं हूंदा कंहिं चोरीअ जे पोयां। तोखे इहे चोर पे लॻा? इहे त करम खान जे राज जा माण्हू आहिनि। साईं वरियल शाह पाथाईदार सम्झ में अची सघे थो, बचल खान जहिड़ो नाले वारो मल पलवान चोरनि जे राज चङो चई सघूं था, त मां हिननि माण्हुनि खे चोर कीअं नथो चई सघां? शिकिल मां ई चोर पे लॻा। तूं ॾाढो चालाक आहीं अंब खान, सिधी ॻाल्हि कर त मसलो छा आहे? साहब तव्हां ऑफिसर माण्हू आहियो, इहा त तव्हांखे ख़बर हूंदी न, मां त अंब जमादार आहियां। साहब ॿुढो खान सही चवंदो हुयो, मां बि उन जो शागिर्द आहियां। बहरहाल अंब खान जांच कर ते माण्हू विया किथे, न त ॻाल्हि मुंहिंजी गिची में पवंदी। अस्सलाम वालेकुम पीराणा। वालेकुम सलाम। ॾे ख़बर भला हाल अहवाल ई नथा ॾियो, चोरनि जो छा थियो? चोर काल्ह खां वठी असां वटि क़ैद आहिनि। कल्ह खां वठी क़ैद आहिनि त करम खान जा माण्हू न, बाक़ी ॿिए कहिड़े राज जा चोर चोरी करण ईंदा? करम खान जा माण्हू आहिनि, कोई चेहरा छो आहे? सावल सोना, उन्हनि माण्हुनि जो अख़्तियार मूं वटि न आहे, बाक़ी बचल खान मालिक आहे, ये हुकुम कंदो न त लाश बि मालिकनि खे कोन मिलंदा। आख़िर मामा साईं छा थो चए? इहो ई थो चए, चोर मालिकनि ॾांहुं मोटी कोन वेंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। दा तूं किथे आई? सॼी राति न सलाह न सवाब वञी दरगाह ते सुम्ही पे। दातू खान खे दरगाह तां सुम्हण लाइ साईं वरियल शाह झलियो आहे, कोई उते कीअं सुम्हल? बाक़ी केॾां वियो आहीं? पीराणा सभु मसला हल करे आयो आहियां। मूंखे थोड़ी कन भुणक पई त पारो चनी ये मेहूं किथां चोरी कयूं। उन्हनि सां मिलण वियो हुउसि, उन्हनि मेहूं सुञातियूं। सुभाणे विकाणियल मेहनि जा पैसा ऐं इहे 2 मेहूं ऐं चोर उन्हनि जे हवाले कंदासीं। चोरनि खे भली भाग्यनि जे हवाले कयो, पर चोरनि जेका असांजी में चोरी कई आहे उनजो पलांद? चोरनि खे असां एॾो पुछड़ो कयो आहे जो असांजा सभु पलांद पूरा थी विया। सावल तो ही ॾाढो कुले ते छो खयो? दातू खान मामा साईं जे माल जो गाह करण थो। सचल खान जो वकील साहब थियो त माल जो गाह पठो को अदो बचल खान कंदो या। ऐं अॼु शादी जो आहे बाबा, ठही संभरी हली, तूं छने में वे। न दातू खान, छने में वेहण जे लाइ मामा बचल खान आहे ऐं मूंखे ॿिया बि कम करणा। मामा जे साम्हूं वेहण मूंखे सुठो कोन थो। ख़ैर दातू, सावल बाए पंहिंजे कमनि में 100 टोरस खान जो पुटु थो बणिजे, मूंखे त बचल खान विहां में वेहण जो हुकुम ॾिनो आहे। हाणे चोर ॼाणनि त तूं ॼाणी यार। चोर केॾां वेंदा? चोरनि जो त ॾातू जो नालो ॿुधंदे ई साह सुकी वियो आहे। दातू खान ॿी त ख़बर ॾे, भला मुर्शिद साईं खे भाग्यनि जे बारे में ॿुधायो अथई? ॿुधायो अथमि, साईं जी दुआउनि सां ई त चोर ऐं मेहूं मालिकनि खे मिलंदियूं। मूंखे त हैरत आहे दातू खान, अॼु ॿियो ॾींहुं आहे, चोरनि जा वारू चुप छो आहिनि? करम खान त लॼ खां ईंदो बि कोन, बाक़ी ॿियो कहिड़ो मुड़ुस माण्हू आहे जेको चोरनि जी भर झलींदो? चोर करम खान जो राज आहिनि ऐं करम खान चुप करे वेंदो, ज़रूर हथ पेर हणंदो। अचे भली करम खान लहे मैदान ते, मामा उनखे पोइ बि चोर मोटाए कोन ॾींदो। चोर हाणे भाग्यनि जे हवाले थींदा, ऐं जे भाग्या करम खान सां ठही था वञनि त मुंहिंजो सिधो छेड़ो भाग्यनि सां हूंदो। तव्हां हाणे हली पंहिंजो कमकार कयो, मां हिननि चोरनि खां आख़िरी हाल अहवाल थो वठां। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।